अस्सलामुअलैकुम दोस्तों, सिंध जी बेहतरीन ऐं पुराने वक्त जी खूबसूरत गुलकारा फौजिया सुमरो। गुलकारा फौजिया सुमरो केरु ऐं किथां जी हुई? फौजिया सुमरो के सिंध में एतरी शोहरत छो ऐं कीअं मिली? फौजिया सुमरे सां शादी करण बाद निमरे सुमरे छो उन खां अलहदगी अख्तियार कई ऐं शाइर हाजी मिसरी सठे छो फौजिया सुमरे सां शादी कई? तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। सब्सक्राइब करण सां अवां जेको बैलेंस कोन वेंदो पर असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे भी वधीक वीडियोज़ ॾिसण वटां मिलंदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक तरफ़। तो फौजिया सुमरो 1966 ईस्वी धारे थर जे नंढड़े शहर कारूसर वीरान वाह जबल जे किनारे वलद हाजी नथू सुमरे जे घर में अखि खोलियाई। हाजी नथू सुमरो जेको पेशे जे लिहाज़ खां हिकु नातख़्वान हो, उन वक़्तु उन पंहिंजी न्याणी जो नालो हकीमा रखियाई ऐं बाद में जेका फौजिया सुमरे जे नाले सां मशहूर थी। फौजिया सुमरो नंढे हूंदे पाड़े में वञी सहरा बि चवंदी हुई। उन वक़्तु उन जी उमिरि अटकल 7 साल हुई। फौजिया सुमरे जा वॾा थर सां ताल्लुक़ रखंदा हुआ ऐं पाण नंढी वॾी टंडे मोहम्मद खान में थी। फौजिया सुमरे जे वालिद उन जी शादी खरासीर वेझो ॻोठ हादी गांव में निमरे सुमरे नाले नौजवान सां कराई। बदकिस्मती सां उहा शादी घणे अरसे ताईं न हली सघी। मुड़ुस जे छॾण बाद आख़िर फौजिया सुमरो ॻाइणु शुरू कयई। 1980 ईस्वी धारे फौजिया सुमरो के राग जी मुकमल सिख्या उस्ताद गुलाम हुसैन कलेरी ॾिनी, जेको उन वक़्त जो मशहूर ढोलक नवाज़ ऐं शाइर भी हो। फौजिया सुमरो के रेडियो पाकिस्तान हैदराबाद ते गुलाम हुसैन कलेरी मुतारिफ़ करायो, जंहिं बाद फौजिया सुमरो के सिंध जे झरझंग में काफ़ी शोहरत मिली। फौजिया सुमरो थर जी कोयल भी सॾी वञे थी। बेपनाह मक़बूलियत मिलण बाद आख़िर फौजिया सुमरो उन वक़्त जे मशहूर शाइर हाजी मिसरी खान सठे सां शादी कयई, जंहिंमां उनखे किरन नाले हिकु न्याणी बि ॼाई। फौजिया सुमरो जी तालीम मैट्रिक हुई ऐं बिल्लू रंग सां गॾोगॾु खाइण में चिकन पसंदि कंदी हुई। फौजिया सुमरो के बिलाल ओठे ऐं अली मोहम्मद ओडेराई जी शाइरी काफ़ी शोहरत ॾियारी। काफ़ी अरसो हैदराबाद में रहण बाद आख़िर गुर्दनि जी बीमारी सबबु 4 सितंबर 2002 ते कराची जे हिकु अस्पताल में दम धणी हवाले कयई। फौजिया सुमरो जी आख़िरी आराम गाह टंडे मोहम्मद खान खां ओलह तरफ़ ओलियान बुरहान शाह कब्रिस्तान में दफ़न थियल आहे, जिते समय परस्तार अची कुल बख़्शनि था ऐं गुलनि जा चादर बि अॼु ॾींहं ताईं चाढ़नि था। जेकॾहिं वीडियो पसंदि अचे त असांजे यूट्यूब चैनल के सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। मिलंदासीं कंहिं नए वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।